सो माजिद साहब हाणे ॻाल्हि उहा ई आहे त सिंध हुकूमत जी ज़ाहिर आहे त क़यादत खां वठी इहे फ़ैसिला उते ई थींदा आहिनि। सिंध हुकूमत जी इवन जांच कंदड़ सिंध पुलिस जी मुख़्तलिफ़ सूबाई वज़ीरनि जी जेतिरी साराह कजे सां घटि आहे। उन्हनि पूरी दुनिया खे हिकिड़ो मैसेज बाक़ी ॾिनो आहे त हीअ सिंध आहे ऐं हिते अहिड़े क़िस्म जी जेकॾहिं केरु शरारत कंदो त उहा क़ाबिल बर्दाश्त न हूंदी, पोइ उहे पुलिस वारा हुजनि या ॿिया जेके जुनूनी हुजनि, उन्हनि सभिनी हिकिड़ो पैगाम त वाज़े वियो आहे। हाणे जेको अॻियों मरहलो आहे त इन्हनि वाक़िअनि खे फ्यूचर में कीअं रोकिजे ऐं जेकॾहिं वाक़ई जेके ज़िम्मेवार आहिनि न रुगो पुलिस वारा, बार बार असीं चऊं पिया, पर जन इहो मामिलो शुरू कयो, जन इहे पोस्टूं हलायूं, जन फ़तवाऊं जारी कयूं, जन पैसा ॾिना, जेके अञा ताईं ॻाल्हाइनि था वेठा। जीअं असां कल्ह ॻाल्हायोसीं त जेके माण्हू लिखनि था सोशल मीडिया ते उन्हनि जे ख़िलाफ़ बि फ़तवाऊं थियूं अचनि, मांजी फ़क़ीर ऐं ॿियनि जे लाइ बि थ्रेट आहिनि, मुख़्तलिफ़ वीडियो बयान पिया आहिनि, उहे अॼु कुझु मुंहिंजी नज़र मां गुज़रिया, कुझु दोस्त मोकिलनि पिया। इन्हनि खे कीअं रोकिजे? हाणे इहो बि त पाकिस्तान पीपल्स पार्टी जी क़यादत जे लाइ, सूबाई हुकूमत जे लाइ हिकिड़ो वॾो चैलेंज हूंदो त फ्यूचर में इहे वाक़िआ तॾहिं रुकिजी सघंदा जॾहिं उन्हनि जे ख़िलाफ़ का कार्रवाई थींदी। त इहो थींदे मूंखे नज़र अचे थो। ॾिसो, असल मसइलो तो नसीर साईं आहे इहो त जी तव्हांखे जेकॾहिं मुल्क में शिदत पसंदी खे ख़तमु करणो आहे ऐं एक्सट्रीमिज़म खे ख़तमु करणो आहे त तव्हां उहे मुहरकात, उहे जेके रीज़न्स आहिनि उन्हनि खे रूट आउट कयो, उन्हनि खे ख़तमु कयो। हीअ त माना तव्हां ईअं सम्झो त हिकिड़ी फायर फाइटिंग आहे, हिकिड़ो वाक़ियो थी वियो, तव्हां उन वाक़िए खे भई चलो मंतकी अंजाम ते पहुचायो त सो वाट, इहा का इन जी ठीकु आहे, पंहिंजी हिकिड़ी इंपॉर्टेंस आहे कि माण्हू खे चलो इंसाफ़ मिली वियो। असांखे थोरी सिंध खे थोरी इहा ॿाहिरि मुल्कनि मां या जंहिंसां किथां या सिंध खां ॿाहिरि पाकिस्तान जे ॿियनि सूबनि मां थोरी एप्रिसिएशन मिली, ठीकु आहे, पर अगरि 2 महीननि खां पोइ वाक़ियो इहो थी थो वञे त असां किथे बीठा हूंदासीं? जी त असल चैलेंज त आहे इहो न। एक्सक्यूज़ मी, असल चैलेंज जेको पीपल्स पार्टी जो आहे उहो इहो आहे, जेके माण्हू हींअर बि वेठा इंसाइट कनि ऐं हाणे बि वेठा अहिड़े क़िस्म जूं स्टेटमेंट्स ॾियनि ऐं मज़हब जो इस्तेमालु कनि। छा तव्हां कंहिंखे ईअं चई सघो था मुलद आहे? कहिड़े भई कहिड़े बेस ते था चओ त आउं मुलद आहियां या फलाणो मुलद आहे, या असां जेके सपोर्ट था कयूं त भई हिकिड़ो मर्डर जेको थियो आहे चऊं था त उनजो इंसाफ़ थिए त हिन में मुलद थी वियासीं, छो थी वियासीं? हाणे इहे जेको वॾी कंट्राडिक्शन आहे, आइडियोलॉजिकल जेका कंट्राडिक्शन आहे, जेके माण्हू पब्लिकली खुले आम ऐं मीडिया ते वेठा चवनि ऐं फेसबुक ते वेठा लिखनि, इनखे किथे न किथे हुकूमत खे कुझु न कुझु त करणो पवंदो। बाक़ी तंहिंजे आउं इहो वरी सम्झां थो, वरी चवणु चाहियां थो, वर्जाव करणु चाहियां थो त हुकूमत खे घुर्जे त उन जा जेके मेन जेके रीज़न आहिनि ऐं उन रीज़न में आउं काउंट कराईंदुसि, हिकिड़ो त उहे माण्हू जेको फेसबुक जो ग़लति इस्तेमालु था कनि, ऐं हिकिड़ा उहे जेके शरीफ़ माण्हू आहिनि उन्हनि जो जेको पूरो किरदारु ॾिठो वञे त उन्हनि ज़िंदगी में अहिड़े क़िस्म जा कम कोन कया आहिनि। ॿियो इन शइ खे बि इंश्योर करणु घुर्जे त भई जेकॾहिं मुल्हनि खां अहिड़े क़िस्म जी फतवा घटि में घटि सिंध में त वरिती वञे, जेकॾहिं कंहिं ते कूड़ो इल्ज़ाम आहे जी उन खां घटि में घटि सफ़ाई पेश कई वञे उन माण्हू जी, उहो सफ़ाई पेश कोन थो करे ऐं उन खे जेको आहे कोर्टूं लॻाए इंसाफ़ था पंहिंजो इंसाफ़ था कनि, छो इहो कंहिं बि तरीक़े सां कंहिं बि हवाले सां जस्टिफाइबल न आहे, उनखे जस्टिफाई नथो करे सघिजे। सिंध हुकूमत खे घुर्जे त सिंध खे जेकॾहिं डिफरेंट रखणु चाहिनि था KPK खां ऐं पंजाब खां, त सिंध में घटि सिंधी मुला वेठा आहिनि ऐं उन्हनि खां अहिड़े क़िस्म जो तव्हां हिकिड़ो फतवा वठी अचो त घटि में घटि जेको माण्हू जे ख़िलाफ़ को इल्ज़ाम लॻो बि आहे त उनखे घटि में घटि कोर्ट में पेश कयो त हू पंहिंजी सफ़ाई ॾेई सघे। ठीकु असल आहे, मसइलो आहे इहो, सो मुंहिंजे सही ख़्याल में इन जी ज़रूरत आहे। सही।